सिंध के वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह कराची में वीडियो लिंक ज़रिए वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ इजलास में शिरकत कई। SS न्यूज़ के रिपोर्टर शाहिद कोराई मूजिब वज़ीर आला हाउस में सिंध के वॾे वज़ीर से गॾु सूबाई वज़ीरनि डॉक्टर अज़रा पेचूहो, मंजूर वसाण, मुकेश चावला, ॼाम खान शोरो, रसूल बख्श टांडियो, एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब, चीफ सेक्रेटरी सुहेल राजपूत, चेयरमैन PND हसन नकवी और लागापियल सूबाई सेक्रेटरियुनि शिरकत कई। इजलास में बोर्ड वारी सूरत हाल, फसलुनि लाइ ज़रई ज़मीन की तैयारी और इमदादी कमनि जो जाइज़ो भी वरितो वियो। उन मौके ते ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त केतिरा ई भेरा सिंध जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो आहे। मुतासिरनि जी बहालीअ लाइ समूरा वसीला कुतबांदा वेंदा। उन मौके ते वॾे वज़ीर मुराद अली शाह वज़ीर आज़म खे आगाही ॾिनी आहे त बरसात जो 70% पाणी नेकाल थी वियो आहे। असां जल्द पंहिंजी ज़रई ज़मीन खे कणक पोखण लाइ तयारु कंदासीं। सिंध में 18 लख घरनि खे नुक़सानु पहुतो आहे, जंहिंजी सर्वे शुरू कई वई आहे। वज़ीर आज़म तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खे लोड शेडिंग जा मसइला हल करण जी बि हिदायत करे छॾी।